मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सही मस्जिद जो इमाम इमामत भी करे ऐं तिजारत भी करे, छा इहो कमु सही आहे? साईं बिल्कुलु सही आहे। मस्जिद जो पेश इमाम इमामत भी कराए ऐं कारोबार भी करे। मस्जिद जो पेश इमाम सिर्फ़ु जेको नमाज़ पढ़ण ताईं महदूद न हुजे। अगरि सिर्फ़ु नमाज़ पढ़ण ताईं महदूद हूंदो न, पोइ पेश इमाम चंदा वठंदो। 10,000 मां कहिड़ी पूरी थींदी? त मस्जिद जा पेश इमाम ताजिर थियनि, पाण चंदो वठनि न, माण्हुनि खे चंदो ॾियनि अञा। ऐं जेके बि मौलवी हज़रात आहिनि न, मौलवी आलिम हाफ़िज़ मुदर्रिस जेके बि आहिनि न, इहे ताजिर थियनि, माण्हुनि खे जेको न ॾिसनि। माण्हुनि खे ॾिसंदा इहे हमेशह चंदो वठण वारा थींदा। इहे कोशिशि कनि इहे ॾियणु असां चंदो ॾियूं, छो त मस्जिद जे पेश इमाम कहिड़ी तनख़्वाह आहे। हिकिड़े मौलवी साहिब खां पुछिया कयो यार, चए मूंखे पेश इमाम खपे। मौलवी साहिब जो घणे वारो पेश इमाम खपे? जे हुजे 3-4 हज़ार वारो। यार 4,000 वारो अहिड़ो आहे, 4,000 वारो पेश इमाम अहिड़ो आहे जो नाज़िरा क़ुरान पढ़ियल आहे पर क़ुरान ईंदो न अथसि। अहिड़ो जे 4,000 में अहिड़ो पेश इमाम आहे जो आहे नाज़िरा पढ़ियल पर नाज़िरा क़ुरान न ईंदुसि। यार इहो कीअं? चए साईं 4,000 में पोइ कहिड़ो तव्हांखे मिलंदो? जे कुझु थोरो मथे वधायोसि, कुझु थोरो मथे। चए हा 6,000 रुपये में। चए 6,000 वारो जेको आहे न, उहो क़ुरान हुनखे ठीकु ठाक ईंदो आहे, पर मस्जिद जा पखा चोरी करे खपाईंदो। मस्जिद जा पखा पेश इमाम उहो चोरी करे खपाईंदो। चए यार छाजे का? चए 6,000 में जी पूरी न पवंदी, मस्जिद जा पखा चोराईंदो, ॿियो छा कंदो? ॿियो छा कंदो? हे तव्हांजे 6,000 ते त गुज़ारींदो त न। चए थोरो मथां 10,000। चए 10,000। चए 10,000 में बि जेको मिलंदो, पर उन में बि हिकु ॿ फॉल्ट हूंदो। चए भला कंहिं में कुझु बि फॉल्ट न हुजे। चए हाफ़िज़ बि हुजे, कारी बि हुजे, वॾो आलिम बि हुजे, मुफ़्ती बि हुजे, चए सभु जेको आहे फज़ीलत हुजनिसि, ऐं चोर बि न हुजे। चए इन जो जेको आहे पैसा घणा? चए इन जो पूरो ₹1,00,000 थींदो। एतिरा जॾहिं सभु क्वालिटियूं घुरो था त पोइ इहे सभु शयूं त ॾियणियूं पवंदियूं न। मस्जिद जे पेश इमाम खे ॾींदो 4,000 त पोइ पखा न चोराईंदो, ॿियो छा चोराईंदो? हा साईं बल्फ न चोराईंदो, ॿियो छा चोराईंदो? हे कॾहिं जेको पंहिंजी पूरी त कंदो, ज़रूरत पूरी कंदो। त मस्जिद जा पेश इमाम सिर्फ़ु इमामत ते न, इमामत कराइनि, इन खां बाद में पंहिंजा कारोबार बि जेको संभालनि। त 12 शहरनि में 12 जेको मुल्कनि में ईअं ई आहिनि। उन्हनि जूं पघारूं बि ज़्यादा आहिनि, ज़बरदस्त आहिनि, ऐं इन खां अलावा उहे पंहिंजो कारोबार ऐं तिजारत बि कंदा आहिनि।